वनुनज़्ज़िल मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। जेके रहमतों रब तोते मूं ते कयूं उन्हनि मां हिकिड़ी शक्ल आहे जो रब तोखे मूंखे हथनि में क़ुरान ॾिनो आहे। मुंहिंजा दोस्तों अज़ीज़ो, अखियूं मिलियूं त नेमत आहे, क़ुरान मिलियो त रहमत आहे। जिंद जान नेमत आहे, क़ुरान रहमत आहे। बार बच्चा खीर पुट नेमतूं आहिनि, रब जो क़ुरान इहा रहमत आहे। अल्लाह जी रहमान जी सिफ़त आहे। कलामुल्लाह हुजण जे करे ही क़ुरान अल्लाह जी वस्फ़ आहे। वस्फ़ अल कलाम मा यतकल्लम बिही, कलाम उन खे चइबो आहे जंहिंखे कंहिं ॻाल्हायो हुजे। क़ुरान जी सीट सीट, क़ुरान जो अखर अखर उहो आहे जंहिंखे रब ज़ुल जलाल पंहिंजे शान मुताबिक़ ॻाल्हायो ऐं चयो आहे। तिलका आयातुल्लाह नतलूहा अलैक, इत तिलावत कयल शयूं आहिनि अल्लाह जे तरफ़ां। अल्लाह पंहिंजे शान मुताबिक़ इन कलाम खे चयो आहे, इन कलाम खे ॻाल्हायो आहे ऐं उनजो तकल्लुम फरमायो आहे। मुंहिंजा दोस्तों अज़ीज़ो, केॾा ख़ुश नसीब आहियूं जंहिं क़ुरान खे रब कलाम कयो, जंहिं क़ुरान खे रब ज़ुल जलाल पंहिंजे वस्फ़ जो दर्जो ॾिनो, जंहिं क़ुरान खे रब ज़ुल जलाल पंहिंजो कलाम ऐं पंहिंजो किताब कोठियो, जंहिंखे रब ज़ुल जलाल खे पंहिंजी ज़ात सां घाटी घाटी निस्बत आहे जो ख़रज मिन्हु जा लफ़्ज़ आहिनि। अल्लाह जे अंदर मां अल्लाह जे शान मुताबिक़ जेको नूर निकिरी निकिरी आयो आहे उनजो नालो अल्लाह जो ही क़ुरान आहे। केॾा ख़ुश नसीब आहियूं पाण जो रब ज़ुल जलाल तोखे मूंखे एॾी अज़ीम शइ ॾिनी आहे जेके ख़ुदा सां अहिड़ी घाटी निस्बत, दुनिया में कंहिं शइ खे अहिड़ी घाटी निस्बत ख़ुदा सां कान्हे जहिड़ी क़ुरान खे रब सां। तबरुकात इलाही आहिनि हिन काइनात में फैलियल, छा आसमानी तबरुकात, छा ज़मीनी तबरुकात, छा खलाई तबरुकात, छा उन आलम बाला जा तबरुकात। तबरुकात अल्लाह जा इलाही आहिनि जिनके खुदा सां निस्बत आहे। आसमाननि में केतिरा तबरुकात आहिनि, खुद आसमान तबरुक इलाही आहे। सत आसमान तबरुकात इलाही में शामिल आहे। मथे सिदरतुल मुंतहा तबरुक इलाही आहे। अर्श कलम लोह कुर्सी तबरुक इलाही आहे। ओ काबा कोसैन जो ख़ास मकाम जेते भी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मेराज वारी रात पंहिंजे मथे जे अखियुनि सां सुजाग जी हालत में रब जो दीदार कयो हो, इहो ख़ास कूचे जाना, इहो बि रब ज़ुल जलाल जो हिकिड़ो तबरुक आहे। ई खला में केतिरा तबरुकात आहिनि जिनके पाण रोज़ पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं पिया। ईअं बि महसूस थिए ॼणो आसमान ज़मीन जे विच में लटकियल लटकियल किंदील आहिनि। ये सिज आहे, चंड आहे, तारा आहिनि, पोइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा सयारा ऐं सितारा आहिनि, बल्कि सॼो फलकी निज़ाम आहे। इहो छा आहे? तबरुकात आहिनि अल्लाह जा। वरी ज़मीनी तबरुकात ॾिसो, छा जबल, छा टकरियूं, छा वादियूं, छा नहरूं, छा हवाऊं, छा ई वहंदड़ पाणी मुख़्तलिफ़ मुख़्तलिफ़ शक्लुनि में, छा इंसान, छा जिन, छा हैवानात, छा जमादात, छा नबातात, ये छा आहिनि? तबरुकात इलाही आहे। ए रब जा ठहियल तबरुक आहिनि, लेकिन तमाम तबरुकात इलाही खे खुदा सां अहिड़ी घाटी निस्बत कान्हे जहिड़ी क़ुरान खे आहे। बैतुल्लाह इहो बि ज़मीनी तबरुक आहे। हजरे अस्वद आहे त जन्नत जो पत्थर, लेकिन हींअर आहे त ज़मीन ते। मक़ाम इब्राहीम आहे त जन्नती पत्थर, लेकिन हींअर त ज़मीन ते नसब आहे। मीज़ा बेरहमत आहे। बैतुल्लाह जो दरो दीवार आहे। ओ बैतुल्लाह जो ख़ास हिस्सो जिते हाजी सगोरा उम्रे जा ज़ाहिरीन पंहिंजो गुल रखी पंहिंजी छाती चबड़ाए पंहिंजा हथ फैलाए रोई रोई रब परचाईंदा आहिनि। बैतुल्लाह जे दरवाज़े जी चौखट, सफ़ा मरवा, मिना मुज़दलिफ़ा अरफ़ात, मक्को मदीनो, बैतुल मुक़द्दस, तौबा सीना, ए ज़मीन जा तबरुकात आहिनि। लेकिन तमाम तबरुकात अर्दिया के खुदा सां अहिड़ी निस्बत कान्हे जहिड़ी क़ुरान खे खुदा सां निस्बत आहे।
छो जो ये सब तबर्रुकात चाहे आसमानी हुजन चाहे खलाई चाहे ज़मीनी ये तमाम तबर्रुकात मखलूक आहिनि अल्लाह जे गैर में शामिल आहिनि हादिस आहिनि कोन हुआ पहिरीं पोइ ख़ुदा उन्हनि खे वजूद ॾिनो आहे लेकिन केॾा खुश नसीब आहियूं जो तुंहिंजे मुंहिंजे झोलीअ में रब उहो क़ुरान विधो आहे जंहिंखे ख़ुदा सां अहिड़ी घाटी निस्बत जो अल्लाह जो कलाम बि आहे ऐं अल्लाह जे अंदर मां निकितल हिकु जगमगाईंदड़ नूर बि आहे मा तक़र्रबून इलल्लाहि बिशैइन अफ़ज़ल मिम्मा ख़रज मिन्हु यानी अल क़ुरान यानी जंहिं शइ जे ज़रिए सां अल्लाह जो आला दर्जे जो क़ुर्ब मिले जेके वसाइल ऐं वसाइत ऐं ज़राए रब ज़ुल जलाल मुक़र्रर कया आहिनि हिन आलम नासूद में दुनिया में पंहिंजी ज़ात सां क़ुर्ब हासिल करण जा उन्हनि तमाम ज़राए में उन्हनि सभिनी ज़रियनि ऐं वसीलनि में अफ़ज़ल ज़रियो ऐं वसीलो उहो आहे जेको अल्लाह जे अंदर मां निकितो आहे यानी अल्लाह जो क़ुरान क़ुर्ब इलाहीअ जा कई ज़राए आहिनि जिन जे ज़रिए सां माण्हू खे अल्लाह जो क़ुर्ब मिलंदो कई आमाल आहिनि अहिड़ा जिन जे ज़रिए सां ख़ुदा जो क़ुर्ब तो मिले लेकिन सब खां वधीक क़ुर्ब बाने के रब जो छा सां तो मिले अल्लाह जे क़ुरान सां हालांकि सजदो बि त क़ुर्ब इलाही जो ज़रियो आहे लिकाए सदको ॾियणो बि त क़ुर्ब इलाही जो ज़रियो आहे यतीमन मिस्कीनन बेवगान जी पर घोर लहण लिकी लिल्लाहियत सां इहो बि त क़ुर्ब इलाही जो ज़रियो आहे ख़ल्क़े ख़ुदा जी ख़िदमत करण आख़िर इहो बि त क़ुर्ब इलाही जो ज़रियो आहे लेकिन क़ुर्ब इलाही जा मुख़्तलिफ़ ज़राए आहिनि मुख़्तलिफ़ आमाल आहिनि मुख़्तलिफ़ असबाब आहिनि लेकिन क़ुर्ब इलाही जो अफ़ज़ल तरीन ज़रियो मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान जी रोशनीअ में छा आहे त क़ुर्ब इलाही जो अफ़ज़ल तरीन रस्तो ऐं ज़रियो ऐं सबब ओ आहे जेको अल्लाह जे अंदर मां अल्लाह जे शान मुताबिक़ निकिरी आयो आहे यानी वो अल्लाह जो क़ुरान आहे एड़ी अजीम शरब रब ज़ुल जलाल तुझे मुझे झोलीअ में विधी आहे जंहिंसां आला खां आला दर्जे जो क़ुर्ब तो मिले जंहिं जे ज़रिए सां माण्हू अल्लाह जे इंतिहाई वेझो थियो वञे जॾहिं क़ुरान माण्हू पढ़ंदो आहे पोइ भले दहकान हुजे हारी हुजे कुड़मी हुजे पोइ भले गुड कढण वारो 500 तारीख़ ते कमाइण वारो हुजे इहो नाज़रा ख़्वान इहो नाज़रा ख़्वान ना वाक़िफ़ जेके अरबी सां का वाक़फ़ियत नाहे जेको क़ुरान जी इन अरबी इबारात जे हक़ाइक़ खे लताइफ़ खे मसाइल खे अहकाम खे उन जे तफ़ासील खे बयानात खे नथो ॼाणे बस वो नाज़रा क़ुरान करीम पढ़ी ॼाणे थो बस इहो नाज़रा ख़्वान जेको क़ुरान खोले जॾहिं क़ुरान पढ़ंदो आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो क़ुरान खे पढ़ण वारो जॾहिं क़ुरान पढ़ंदो आहे ॼण ज़बान हुन जी हूंदी आहे कलाम रब जो यानी अल्लाह उन जे ज़बान जे ज़रिए सां उन सां ॻाल्हाए रहियो हूंदो आहे इन की त चइबो आहे कलीमुल्लाह अञा कलीमुल्लाह खे सिंग थींदा छा इन की त चइबो आहे कलीमुल्लाह अल्लाह सां हम कलाम थियण वारो ई कुरान ही आहे जेको तोखे कलीमियत जे मकाम ते तो पहुचाए मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो होना हज़रत मूसा अल्लाह जा कलीम थिया नबी बनजी रसूल बनजी अल्लाह जा चहीता लाडला बनजी मासूम बनजी पोइ वञी कलीम बनिया लेकिन हुज़ूर जे सदके अॼु हिन उम्मत जे नंढड़े ॿार खे रब ज़ुल जलाल कलीमुल्लाह हुजण जो एज़ाज़ ॾेई रहियो आहे जो जॾहिं नंढड़ो ॿार बि क़ुरान पढ़ंदो आहे ॼण क़ुरान पढ़ी अल्लाह सां ॻाल्हाए रहियो हूंदो आहे जॾहिं असीं क़ुरान पढ़ंदा आहियूं ख़ुसूसन निमाज़ में त पोइ छा आहे अल्लाह सां हम कलामी न आहे हदीस में कोन थो अचे जॾहिं को माण्हू निमाज़ में बि पढ़ंदो आहे क़ुरान अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रब जवाब ॾींदो अथसि हमदनी अब्दी ई बुझे रहमान रहीम अल्लाह पोइ फरमाए मजदनी अब्दी ई बुझे मालिक यौमिद्दीन अल्लाह पोइ फरमाए असना अलैया अब्दी ई बुझे इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन अल्लाह पोइ फरमाए हाज़ा लिअब्दी हाज़ा बैनी व बैन अब्दी वल अब्दी मा सअल इहो छा आहे इहो मुकालमो आहे यो मुकालमो आहे हिता बानो एक आयत पढ़े रब जवाब दे ई बी आयत पढ़े रब जवाब दे ई टी आयत पढ़े रब जवाब दे ई चौथी आयत पढ़े रब जवाब दे मुझा दोस्तो जी तो इने की त चेबो आहे कचहरी
इन्हीं की तो चेबो है अरबी में हिवार, इन्हीं की तो चेबो है मुकालमो, इन्हीं की तो चेबो है एक ॿिए सां गुफ्तगू, इन्हीं की तो चेबो है याराना मुनाजात सरगोशी। ये कुरान है जेको हिन उम्मत जे एक नावाकिफ माण्हूअ खे बि जॾहिं अल्लाह अकबर जी बावजूद निमाज़ में कुरान पढ़ंदो आहे ॼण हू कुरान पढ़ी पढ़ी रब ज़ुल जलाल सां कचहरी करे रहियो हूंदो आहे, अल्लाह सां ॻाल्हाए रहियो हूंदो आहे। ऐं जॾहिं बग़ैर निमाज़ जे कुरान पे पढ़ंदो आहे तॾहिं बि कलीमियत जे मक़ाम ते फ़ाइज़ आहे, छो जो जिते जिते या अय्युहल्लज़ीना आमनू पियो ईंदो, जिते जिते या अय्युहन्नास पियो ईंदो, गोया के वो नाज़रा ख़्वान जॾहिं इन्हनि आयतुनि ते ईंदो त ज़बान उन जी हूंदी आहे, कलाम रब जो हूंदो आहे, गोया के उन नाज़रा ख़्वान जे ज़बान जे ज़रिए सां अल्लाह उन नाज़रा ख़्वान सां ॻाल्हाए रहियो हूंदो आहे। मुझा दोस्तों जीजो इहो आहे कुरान जेको तोखे मूंखे एॾनि बुलंदियुनि ते पहुचाइण वारो आहे। इहे इज़तूं कुरान खां सवाइ ॿिए कंहिं शइ जे ज़रिए सां हासिल नथियूं थी सघनि, जंहिंजे ज़रिए सां माण्हू अल्लाह जी खुली कचहरीअ में वञी पहुचे, जंहिंजे पढ़ण सां बराह रात ख़ुदा जे ख़िताबात जो ही मुखातब थी वञे। कुरान में जिते जिते है अकीमुस्सलाह खिताब है ना यो अल्लाह जो अमर न अकीमुस्सलाह नमाज कायम करियो, आतुज़ ज़कात ज़कात दियो, ज़कात अदा करियो, वलिल्लाहि अला नास हिज्जुल बैत मन इस्तता इलैहि सबीला, मानुन ते हज फर्ज आहे, हज उनन के करण खपे। मन शहद मिनकुम शहर फलयसुम, जेको रमज़ान के लभे उनके खपे तो उनजा रोजा रखे। इच्छा आहिनि, अमर आहिनि, खिताबात आहिनि कि लो अल्लाह जे तरफा एजाज आहे इन कुरान जे सदके हिन उम्मत जे हर हर माण्हूअ खे जो ही जॾहिं कुरान में पढ़ंदो आहे त ही नाज़रा पढ़ण वारो बि चवंदो अकीमुस्सलाह नमाज़ कायम करियो। हालांकि अकीमुस्सलाह इन अमर जो आमिर केरु आहे? अल्लाह। आतुज़ ज़कात इन खिताब जो मुखातिब केरु आहे? अल्लाह। इन अमर जो आमिर बि अल्लाह, इन खिताब जो मुखातिब यानी खिताब करण वारो बि अल्लाह। लेकिन केॾो करम आहे रब जो, छा तज़ीम तकरीम आहे कुरान वारे जी, जो जॾहिं कुरान वारो इन अवामिर के इन खिताबात के पढ़ंदो आहे गोया के वो खुद पियो चवंदो आहे अल्लाह जो वकील बनी अकीमुस्सलाह आतुज़ ज़कात अकीमुस्सलाह आतुज़ ज़कात। अहिड़ी तरीक़े सां उहे तमाम कुरान करीम जा अफ़आल जे सीगे अमर सां आहिनि, गोया के वो माण्हू रब ज़ुल जलाल जे सिफ़ात जो मज़हर बनियो पियो हूंदो आहे, अल्लाह जे सिफ़ात जो मज़हर। कुरान पे पढ़े ए बि पाण चवे कुल अऊज़ु बिरब्बिल फलक, हालांकि कुल जो काइल त अल्लाह है। ए मुझा सोना च कुल माना च, जिते जिते कुरान में कुल आहे त इन कुल जे अमर जो आमिर है काइल त रब ज़ुल जलाल पाण आहे। पर कुरान जे ताली, कुरान के जे कारी है, कुरान जे पढ़ंदड़ के खुदा कुरान जे सदके छा तो इज्जत दे, जॾहिं वो कुल पढ़ंदो आहे त विच में के हिकायती जुमले जे विच में के जुमले मुअतरिज़ा जे ऐं इएं कोन चवंदो अल्लाह तो फरमाए पंहिंजे नबीअ खे कुल, इएं कोन चवंदो आहे, बल्कि इन्हनि हिकायती मुअतरिज़ा जुमलनि खां बग़ैर बराह रास्त इन जो चवण कुल। मुंहिंजा दोस्तों जीज़ो या अल्लाह खे बाने, अल्लाह खे कुरान जे सदके जे तरफ़ां बाने खे इज्जत आहे। छा यादि कंदे मुंहिंजा बाना, आऊं पियो चवां पंहिंजे महबूब नबीअ खे कुल, तूं बि चईं कुल, ऐं मुंहिंजा सोना तूं बि चओ। घणा दफ़ा कुरान में किथे किथे कुल कुल आहे, लेकिन सभिनी जगहनि ते जॾहिं कुरान खे पढ़ण महिल कुल चइबो आहे त इहो कानूनी कोन्हे त कुल खां पहिरीं तव्हां हिकायती जुमिलो चओ। तो अल्लाह फरमायो पंहिंजे नबीअ खे कुल चओ, ए मुंहिंजा नबी इहो जुमिलो चवण जाइज़ ई कोन्हे, बल्कि ने हिकायती जुमला मुअतरिज़ा खां बग़ैर ही कुल जो चवण या अल्लाह जे तरफ़ां इन कुरान पढ़ंदड़ खे इज्जत आहे। छा यादि कंदे मुंहिंजा बाना, हीअ त कुरान जो जॾहिं कुरान तूं पंहिंजे चपन सां पढ़ंदो आहीं ॼण तूं मुंहिंजे सिफ़ात जो मज़हर बणिजी वेंदो आहे। जिते जिते कुरान में आहे न कुल ना असां चयो, हाणे कुल ना असां चयो, इन जो क़ाइल चवण वारो केरु आहे? ॻाल्हायो अब सभु ॻाल्हायो। हां ॾिसो एतिरी देर सां जलसा कंदो त पोइ सुम्हंदो न, जी मूंखे बि निंड पई अचे, तव्हांखे बि निंड पई अचे, सभु ख़ामोश वेठा आहियो। जलसनि जे मुनकरात मां हिकु वॾो मुनकर आहे देर ताईं जलसनि खे क़ाइमु करणु। पोइ फजर बि कोन था पढ़नि। मूं पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां स्टेज सेक्रेटरी खे सुम्हंदे ॾिठो आहे फजर महिल, पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां मूं ॾिठो, ॿिए कंहिंजी ॻाल्हि नथो ॿुधायां।
एडो देर सा जलसा है किथे लिखल है मुझे समझ में गाल कान दी अचे ओ मानो वरी मुझे चंदा नहीं जज्बाती कावड़ दो करे शारा थी व्या न जा दे जलसो खत्म कर दो अजा मुखा पो बेकड़ा बुजुर्ग आए ए पो दुआ थींदी ई जेके पक्का नमाजी हाजी है नमाजी ने सच्ची कहने जी नमाज अब खतरे में जलसे जे मुनकरात मायो मुनकर आए देर देर से जलसा करना हो तो किरबो करया सच्ची गाल मुझो किरजो गाड़ी लगी हुई दो लगन पे लगी गाड़ी क्यों गाड़ी लगी पे हवा सुता पे आए दिल भेजे तो बजान के जोर ने सो मीरा एडो देर देर से जलसा करन अल्लाह मुके समझ नसीब फरमाए मुझा दोस्तों अजीजों मुंह पे तांगे अर्ज करे सो कुरान जे सदके अल्लाह पाक असा के पंजे सिफात जो मंजर दो बनाए जो कुरान में ना कुलना या ना रुकूनी बरदम वसलामा कुलना असा चयो या नार ए बाय कूनी बरदम वसलामा थी वञो थदी ऐं सलामती वारी मुझे बाने इब्राहिम ते अबा ने आयत जो चवण वारो ए बाह के हुक्म करण वारो गालायो केर आहे सब गालायो केर आहे पर जरे कुरान जी ने आयत ते पण पहुंचंदा आहियूं छा यो उसूल आहे त जरे तवा कुल ना चओ तेने का पेरी पेरी यो जुमलो चओ त अल्लाह चयो कुल ना असा चयो बाह के ए बाह थदी थी विच में यो जुमलो मोतरजो न चवण जो हुक्म दियण खुद खुदा जे तरफा तोखे मुखे एजाज ॾियणो आहे माना ता ते आयत जो तू न पढ़ी त तोखे बि इज्जत मिली वञे जी मूं चयो बाह के बाह थदी थी वञे तू बि पंहिंजे ज़बान जुमलो चो तो असा चयो बाए गे बाए तू थदी थी वदी ए इज्जतों ते मिलन कुरान सा मुझा दोस्तों अजीजो एड़ी इज्जतों के शे जे जरिए सा न थियूं मिलन अकीदे का जिहाद तई जेके हुक्म आइन खुदा जा उनन जे जरिए सा एतिरियूं तकरीमूं ताज़ीमूं माने के कोन थियूं मिलन जेतिरियूं ताज़ीमूं तकरीमूं रब जुल जलाल जे तरफा कुरान जे जरिए सा तुंजे मुझे झोली में थी पवे यो कुरान आहे जेको तोखे मुखे खुदा जे सिफात जो मजहर बनाए छे जेको बगैर के नबूवत जे बगैर रिसालत जे बगैर मासूमियत जे तोखे मुखे रब जे कलीम हुजण जो एजाज अता करे छे जो अल्लाह सा पण हम कलाम पे थियो अल्लाह सा पण कचहरी पे करियो पण कुछ चो रब कुछ पे फरमाए यानी एता अल्लाह जे असी पे हकड़ो जुमलो चो रब वरी उन जे जवाब में बियो जुमलो पे इरशाद फरमाए मुजा दोस्तों अजीजो इहा कलीमियत जो मकाम जेकर तोखे मुखे दियण वारो आहे त अल्लाह जो ही कुरान आहे इन कुरान जे सदके ते जहान कायम आहे ई कुरान ही आहे जेको रब जुल जलाल तोखे मुखे नो वेझो करे ॾेई छॾियो आहे सुभान अल्लाह केॾो रब जो करम आहे दुनिया में जेतिरी शइ कीमती थींदी आहे न महंगी थींदी आहे ओतिरी नादिर थींदी आहे जेतिरी शइ जी कीमत घणी ओतिरी उन जो वजूद घटि थींदो अथव उहा बाज़ार में घटि मिलंदी आहे सोन तव्हां के हर जगह ते कोन मिलंदो असली सच्चा हीरा जो हिकड़े हिकड़े हीरे जी कीमत खरबन में हूंदी आहे ओ तव्हां के आम सोनारन जे दुकानन में भी कोन मिलंदो जेतिरी के शइ जी कीमत घणी थींदी ओतिरी उहा शइ नादिर थींदी घटि मिलंदी आहे लेकिन रब जी बाज अजीब आहे जेतिरो कुरान खे रब कीमती कयो आहे एतिरो खुदा हिन कुरान खे आम ऐं जाम करे छॾियो आहे घर घर में मौजूद है शहर शहर में मौजूद है फर्द फर्द वच मौजूद है ओ इने का वधिक केड़ी इज्जत दे रब तोखे मुखे कुरान जे सदके जो तू आऊं तो कुरान जे सदके नवाजी भी आयूं बल्कि कुरान जे सदके असा जा बार बच्चा भी नवाजी भी आए असा जा बार बच्चा असा जा नंढड़ा बार 3-4 सालन जा बार सिंग पई वे गिग पई वे न वट जी खबर न वजू जी खबर गिग पई वे न सिंग पई वे न 4 सालन जो बार ओब सिपारो छाती सा चपड़ाए थड़ी थाबड़ी बगैर के वट वजू जे ओब कारी साहब जे सामो पे जा गोडा खोड़े पे चवे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ओ मुजा दोस्तों जीजो रब जुल जलाल पेजे महबूब जे शरीयत में नंढड़न बारन जे लाभ वजू के वाजिब न करार देण ए हुक्म करण ते बगैर वट वजू जे बेन बारन के देई छड़ियो कुरान हथ में ता त कुरान जे फैज का तमा जा नंढड़ा बार फैज़ियाब थी वजन ता नंढे हूंदे उन जे दिलनि जे तख्तन ते कुरान जा अखर लिखजी वजन मुजा दोस्तों जीजो इने के त चेबो नवाजण बियो छा के चेबो नवाजण या नवाजिश है अल्लाह जे तरफा जेका तोखे मुखे रब जुल जलाल अता कई है
हालांकि अहल कोन आहियूं, हालांकि हक़दार कोन आहियूं, पर कहिड़ो हक़ अदा कयो आहे क़ुरान जो। पींगे में प्यालो ॾियूं, प्लेटुनि ते लिखी लिखी पिया चटियूं, तावीज़ लिखी लिखी पिया गले में ॿधूं, ॾोरनि में ॿधूं, जिन भूत पिया बजायूं, झेड़नि में कसम खणी पिया जानियूं बचायूं, या गुलनि जी वरखा करियूं, या कुछ सेवा करियूं, या रुगो चुमी छॾियूं, चटे छॾियूं, या सीने सां लगाए छॾियूं। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, क़ुरान इन्हनि शयुनि जे लाइ थोरो ई लथो आहे। तूं ऐं जॾहिं क़ुरान ते मुश्क ऐं अंबर छिड़कींदा आहियूं, अगरबत्तियुनि जो वास ॾींदा आहियूं, पर क़ुरान खे खोले पढ़ंदा कोन आहियूं, त क़ुरान ज़बानी हाल सां रोयो रोयो पियो तोखे मूंखे चवंदो आहे, ओ 15वीं सदीअ जा गुनहगार मुस्लमान, मूंखे ख़ुशबू जी ज़रूरत कान्हे, ख़ुशबू त तोखे खपे, ऐं त पाणी ख़ुशबू आहियां, मूंखे कान्हे ख़ुशबू जी ज़रूरत, तोखे ख़ुशबू जी ज़रूरत आहे। मूंखे खोल, मूंखे खोलण सां ई तोखे ख़ुशबू मिलंदी, मूंखे ॾिस तोखे ॾिसण सां ख़ुशबू, मूंखे ॿुध तोखे ॿुधण मां ख़ुशबू, मूंखे पढ़, मूंखे तोखे पढ़ण में ख़ुशबू मिलंदी, मूंखे खणी फिरी फैलाए त सही तोखे ख़ुशबू मिलंदी। मुंहिंजे दर तां को वापसि कोन वेंदो आहे। ओ 15वीं सदीअ जा मुस्लमान, मूंखे ताकनि अलमारियुनि जो क़ैदी न बना, मूंखे खोले पढ़ त सही। हिन क़ुरान में रब ज़ुल जलाल फरमायो छा आहे? अल्लाह जो खुलियल दस्तरखान आहे, जिते अचो अल्लाह जे हुक्मनि जा किस्मे किस्मे जा खाधा तोखे मिलंदा। अल्लाह जे अवामिर जा आयात क़ुरानिया जी शक्ल में, नुसूस क़तइया जी शक्ल में, मुख्तलिफ किस्म जा तोखे नूरानी रूहानी खाधा मिलंदा आहिनि। दस्तरखाने ते जी वियो त सही, ओ ये खुदा जी खुली कचहरी आहे, ओ अल्लाह जी खुली कचहरी में अदब सां अक़ीदत सां वियो त सही। छा रब ज़ुल जलाल क़ुरान में मोती रखिया आहिनि। 14 सदियूं गुज़री वयूं आहिनि, मुख़्तलिफ़ ज़माननि जे मुख़्तलिफ़ उलमाए ज़माना हिन क़ुरान जे समुंड मां सीपियूं कढियूं आहिनि। अॼु ताईं हुन क़ुरान जे समुंड जूं सीपियूं कोन खुटियूं आहिनि, क़यामत ताईं कोन खुटंदियूं, मुख़्तलिफ़ मोती पिया निकिरंदा। एॾी अज़ीम शइ रब ज़ुल जलाल तोखे मूंखे ॾेई छॾी आहे का क़दर? मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, ना क़दरा थिया आहियूं हिन क़ुरान जे हक़ में। तूं ऐं आऊं सच पुछो, ना क़दरा थिया आहियूं हिन क़ुरान जे हक़ में। इहो क़ुरान जो हक़ थोरो ई आहे। रोज़ 100 रुपए जो चीको नोट विझी छॾणु क़ुरान में, झेड़ा झटनि में मथे ते खणी कसम खणी जानियूं बचाइण, इहो क़ुरान जो हक़ आहे। क़ुरान इन लाइ कोन आयो हो, क़ुरान इन लाइ आयो आहे त क़ुरान खे मञूं था त क़ुरान जी बि त मञूं। क़ुरान इन लाइ आहे त क़ुरान जी मञूं, पंहिंजे ॾिसण में क़ुरान जी मञूं, पंहिंजे ॿुधण में क़ुरान जी मञूं, पंहिंजे गुफ़्तार में, किरदार में, पंहिंजे सीरत में, सूरत में क़ुरान जी मञूं, पंहिंजे उथी में, वेठी में, ॾेती में, लेती में, पर्दे में, पोतीअ में क़ुरान जी मञूं, पंहिंजे घर गृहस्थी कारोबार कमाईअ जे तरीक़नि में क़ुरान जी मञूं, पंहिंजे कुड़म ते हार पे में क़ुरान जी मञूं, सफ़र में हज़र में क़ुरान जी मञूं, अमीर हुजूं या मुफ़लिस कल्लाश मोहताज फ़कीर हुजूं क़ुरान जी मञूं। हाकिम वक़्त आहे क़ुरान जी मञी मञी हले, जज आहे कोर्ट जो क़ुरान जी मञी मञी हले, थाणे जो सूबेदार आहे क़ुरान जी मञी मञी हले। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, क़ुरान ते इन लाइ लथो हो तिन्हनि 6 फुटनि जे कद ते बि क़ुरान नाफ़िज़ हुजे ऐं सॼी धरतीअ ते बि क़ुरान नाफ़िज़ हुजे। क़ुरान इन लाइ लथो आहे, क़ुरान प्लेटुनि ते लिखी चटण लाइ थोरो ई लथो आहे। इहो हिकिड़ो ज़िमनी नफ़ो आहे जेको रब ज़ुल जलाल क़ुरान खां ॾिनो आहे। इहो क़ुरान जे नुज़ूल जो मक़सदु कोन्हे, इहो ज़िमनी नफ़ो आहे क़ुरान जो। तावीज़ लिखण, इन जे ज़रिए सां बरकतूं हासिल करण, ज़िमनी नफ़ा आहिनि क़ुरान जा। असुल क़ुरान जे नुज़ूल जो मक़सदु इहो आहे त हिन क़ुरान जो रंग हुजे, असांजे हिन 6 फुट कद ते क़ुरान जो रंग हुजे, त ख़ुदा जे हिन धरतीअ जे चपे चपे ते बि क़ुरान जे कानून नाफ़िज़ हुजे। क़ुरान इन लाइ नथो आहे असांजे शादियुनि ग़मियुनि में क़ुरान हुजे, असांजे उथी वेठी में क़ुरान जूं तालीमात हुजनि, असांजे ॾेती लेती में क़ुरान जूं तालीमात हुजनि, पंहिंजे इलाइक़े जे आलिमनि सां जुड़ी जुड़ी उन्हनि खां पुछी पंहिंजी सॼी ज़िंदगी क़ुरानी रंग में जोड़े छॾियूं। हे अथव हमलतुल क़ुरान, ऐं जेके हमलतुल क़ुरान ख़ुदा जे नज़र में थींदा, मुंहिंजे साईं फरमायो अशराफ उम्मती, हे सिर्फ़ भला कोन अथव, सभ खां भला मुंहिंजे उम्मत जा ॾिसणा अथव त उन्हनि खे वञी ॾिसो जेके क़ुरान ते अमल करण वारा आहिनि।
ए तब अशराफ उम्मती मुझे उम्मत जा मुअज्जज़ तरीन मानू मुझे उम्मत जा भला है भलारा मानू ओही आहिन जेके नाज़रा तकमील कन ओहे बने में जेके हिफ्ज़ करे मुकम्मल कन ओहे बने में शामिल जेके कुरान जा आलिम थी ओहे बने में शामिल ए मुजा दोस्तों अजीजो आला दर्जे जो न जो मिसदाक ए हुई आहे जिन जे पूरे जिंदगी में कुरान जो रंग होजे मुझे साईं फरमा ए अथव जेके मुझे उम्मत जा सब खां वडा मानू अथव सब खां वडा सिर्फ वडा न अशराफ अशरफ जी जमा है शरीफ जी ना शरीफ दशो जी जमा शरफ है अशराफ अशरफ जी जमा है सब खां भला मानू सब खां वडा मानू सब खां इज्जतदार मानू मुझे उम्मत जा ओए अथव जिन जे हथन में कुरान है जिन जे ज़बान ते कुरान जिन जे सीनन में कुरान जिन जे अमल में कुरान ए आहिन अशराफ सब खां वडा मानू अज तू आउंदा समझूं त न जिन जे ओताक में टे पराडो है पीछे पेजरो बीचो है जापानी ए आहिन अशराफ वडा मानू ए आहिन ओ वडा मानू ए कोन आहिन जिन वटि मलऊन दुनिया होजे दुनिया मलऊन व मलऊन मा फीहा इल्ला ज़िक्रुल्लाह व मा वाला आलिमन औ मुतअल्लिमा औ कमा क़ाल जिन वटि ये दुनिया है ए कोन त सब वडा मानू दुनिया त लानत कयल है लौ कानत दुनिया तअदलु इंदल्लाह जनाह बऊदा मा सका मिनहा काफिरन शुरबत मा मुझे साईं फरमाए सजी दुनिया पंहिंजे रौनकुन सां पंहिंजे रंग रलिन सां खुदा वटि मच्छर जे पर जे बराबर हुजे हा त काफिर के खुदा पानी जो धुक भी न प्यारे हा दुनिया जी खुदा वटि इज्जत काने तॾहिं त दुश्मनन जे घरन के खुदा दुनिया सां भरियो आहे ऐं पंहिंजे प्यारन जे घरन में खुदा फाका कराया आहे मुझा दोस्तों अजीजो भला मानू है कौन तव वडा मानू है कौन तव जिन जिन वटि दुनिया है वडा मानू है अथव जेके तडे ते वेही करे अल्लाह जो कुरान पिया पढ़े ए तव वडा मानू ए तव वडा मानू हिनन मदरसन जी इज्जत कुरान जे करे दा है हिनन मदरसन जो खुदा मुहाफिज छो थियो आहे छो जो ई मदरसा कुरान जे हिफाज़त जा किला आहिन सजी दुनिया मौलविन जे पोयां आहे सजी दुनिया अहले दीन ॾाढनि वारनि जे पोयां आहे लेकिन जेतरी मुखालफत घणी पिया कनि ऐं जेतिरो हुननि खे घणो निंदीन पिया दबाइण जी कोशिश पिया कनि ओतिरो दीन वधे पियो ओतिरा मदरसा किमियत कैफियत जे एतबार सां वधंदा वञनि पिया छो जो ही मदरसा कुरान जे हिफाज़त जा किला आहिन ऐं रब फरमायो कुरान जी हिफाज़त मुझे जिम्मे मुझा दोस्तों जीतो जेको मानू चवे त हिन पानी में हिन गिलास में जेको पानी पियल आहे हिन पानी में हिन गिलास में पियल पानी जे हिफाज़त जी जिम्मेदारी मुझी आहे माना के थाम में पियल शय जे हिफाज़त जो जिम्मो के रुखणे त ज़ाहिर आहे त तबैन उन थाम जी भी हिफाज़त थी वेंदी न छो जो उन थाम में पियल शय जी हिफाज़त आई थाम सां जॾहिं ख़ुदा फरमायो इन्ना लहाफिज़ून औ कुरान जो हाफिज आया यानी औ कुरान जो औ रब कुरान जो चौकीदार आया कुरान जी हिफाजत करण वारो औ रब आया त जे गिलास में जे थाम में जे ज़र्फ में कुरान पढ़ायो पे वने यानी मदरसा उन जी हिफाजत रब ज़ुल जलाल जे जिम्मे थी वई आहे यो किए तो थी सके थाम पे पहले शय जे हिफाजत जो कर ज़ुम्मो खड़े तो थाम का बगैर किए थी सकंदो मज़रूफ जे हिफाजत जी जिम्मेदारी ज़र्फ जे हिफाजत जी जिम्मेदारी आहे इन्ना लहू लहाफिज़ून चई रब को फरमाए गोया के कुरान जी हिफाजत आहिनि दीन जा किला मुझा दोस्तों अजीजो मुझे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जिन मकासद सलासा ला मोकलियो वे हो दुनिया में इन में एकड़ो मकसद अथव ही मदरसा मकसद बेअसत में लगल अथव ही मदरसा मकसद नबुवत में लगल अथव ही मदरसा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबुवत जे मकसद के जीरे करण में लगल अथव ही मदरसा अल्लाह जे कम में लगल अथव रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कम में लगल अथव ही मदरसा रुगो पेट गुजरला कोन अथव ही मदरसा अल्लाह जे कुरान जे हिफाजत जा किला आहिनि किला ये किले में कैसे जी हिफाजत इन मदरसन में कुरान जी हिफाजत भी थे मानू मुल्लन दाना जो सड़न पिया
कारण ता हाफिज़न ता मदरसा ता ॾाढो पैसण हेॾा असां जूं बजेटूं खुटी वयूं आहिनि ऐं हेॾा ई मुल्ला अलाए किथां था आणीनि हिकिड़े हिकिड़े मदरसे जी बजेट साल में करोड़े रुपया लॻी पई आहे अलाए किथां था आणी सड़ियो था मरनि मुंहिंजा दोस्तूं जीजो या ख़ुदा जी तरफ़ां तकवीनी निस्बत आहे निस्बत जी ॻाल्हि आहे इहो मुल्लनि ते एतिराज़ न आहे ख़ुदा ते एतिराज़ आहे हाणे बठे मां सिरूं त मुख़्तलिफ़ थियूं निकिरनि ख़ुदा जी मर्ज़ी आहे इन ई बठे मां निकिरंदड़ हिकिड़ी सिर खे ख़ुदा काकूस में पियो लॻाए ॿी सिर खे ख़ुदा मस्जिद में पियो लॻाए अल्लाह जी मर्ज़ी आहे कंहिंखे किथे लॻाई किथे लॻाई जिन खे मदरसनि में ख़ुदा लॻायो आहे या ख़ुदा जो तकवीनी निज़ाम आहे जो ख़ुदा जो इंतख़ाब आहे गोया के इन्हनि गुदड़ी पोश मुल्लनि खे ए लुंडनि सुथड़नि पाइण वारनि मुल्लनि खे ए रुखी सुखी पिन सिन खाइण वारनि मुल्लनि खे रब ज़ुल जलाल पंहिंजे क़ुरान जे हिफ़ाज़त जो चौकीदार बनाए छॾियो आहे यो खुदाई इंतखाब आए खुदाई इंतखाब आए सच्ची ॻाल्हि आहे मुल्लनि खे घटि वधि ॻाल्हाइणी आहे त वञी आसमान खे थुक हलणु हाणे आसमान खे जेको थुक वणंदो त मुंहं में वरी थुक वापसि ईंदुसि खुदाई इंतखाब ते त एतिराज़ कॾहिं मुझा दोस्त होगी तो खुशनसीब आहिन हे जानियूं खुशनसीब आहिन हे जातियूं खुशनसीब आहिन हे वजूद खुशनसीब आहिन हे सलाहियतूं खुशनसीब आहिन हे कुव्वतूं ऐं बाज़ू जिनके रब ज़ुल जलाल के दुकान के पेठी के कारखाने जे हलाइण लाइ मुंतखब कोन कयो पंहिंजे क़ुरान जी हिफ़ाज़त में रब मुंतखब करे छॾियो आहे तव्हां सभु अहलियान इलाका खुशनसीब आहियो जो रब ज़ुल जलाल तव्हां जे पाड़े में ही दीन जो रूहानी चश्मो जारी कयो आहे ऐं तामीराती कम बि तव्हांजे साम्हूं आहिनि दामे दर में सुखने इन मदरसे सां जुड़िया रहो मदरसनि सां जुड़नि क़ुरान सां जुड़नि ऐं क़ुरान सां जुड़नि ख़ुदा सां जुड़नि आहे मदरसनि सां जुड़नि खे मुल्लनि सां जुड़नि न सम्झो मदरसनि सां जुड़नि तावन सां फ़िक्र सां दुआउनि सां मुहबत सां इहो क़ुरान सां जुड़नि अथव ऐं क़ुरान सां जुड़नि ख़ुदा सां जुड़नि अथव ख़ुदा सां जुड़नि अथव यो तव्हां जो मिली फरीज़ो आहे यो तव्हां जो मज़हबी फरीज़ो आहे यो तव्हां जो अखलाकी ऐं दीनी फरीज़ो आहे त पंहिंजे पंहिंजे इलाके जे अहले दीन खे अहले इल्म खे क़दुर जी निगाह सां ॾिसूं पंहिंजे पंहिंजे इलाके जे पंहिंजे इलाके जे मकतबनि ऐं मदरसनि खे क़दुर जी निगाह सां ॾिसणु उन्हनि जो हर एतबार सां उन्हनि जो दस्तो बाज़ू थियणु उन्हनि जो दिफ़ा करणु इहो पण सभिनी जो मिली ऐं मज़हबी फरीज़ो आहे अदा न कंदासीं ख़ुदा पुछंदो अदा न कंदासीं ख़ुदा पुछंदो इन ॻाल्हि अल्लाह ताला पाण सभिनी खे तौफ़ीक़ नसीब फरमाए खुश नसीब आहे ॿारनि जिन क़ुरान करीम जे हिफ़्ज़ जी हितां तकमील कई आहे सच पुछो घोट अथव घोट बणजण खां पहिरीं घोट आहे असुल घोट कोन त वो नकुली घोट अथव जिन खे कुंवारियूं मिलंदियूं आहिनि ए आहिनि घोट त उहे बि आहिनि पर नकुली घोट आहिनि ओए असुल घोट कोन अथव जिन खे कुंवारियूं मिलियूं असुल घोट त ही आहिनि जिन खे रब क़ुरान ॾेई छॾियो आहे कुंवारियूं क़बरुनि में थोरी वेंदियूं आहिनि ही क़ुरान जा घोट असुल आहिनि जो जॾहिं क़ुरान वारो मरंदो आहे त इहो क़ुरान साण क़बर में हलियो वेंदो आहे दुनिया जे घोटनि जूं कुंवारियूं क़बर ताईं साथ ॾींदियूं क़बर में साथ कोन ॾींदियूं जिन क़ुरान पूरो कयो ऐं क़ुरान जा घोट बणिजी विया ऐं जेकर ख़ुदा जे नज़र में साहिब क़ुरान हमल ते क़ुरान में थी विया त जॾहिं माण्हू जा 100 साल पूरा थींदा त ही क़ुरान क़बर में गॾु वेंदो आहे उन जो रफ़ीक़ थींदो आहे ख़िलवत में उन जो अनीस थींदो आहे उन जी वहशत में उन जी दिलि वंदराईंदो आहे उन खे तसल्ली ॾींदो आहे घबराए न हिते अम्मा बाबा बि कमु कोन ईंदी घबराए न ऐं वफ़ादार क़ुरान तोखे हिते बि कमु ईंदुसि तुंहिंजो हिन वहशत में अनीस आहियां तुंहिंजो हिन अकेलाईअ में रफ़ीक़ आहियां कोन हथ छॾींदोसीं जंहिंजी जन्नत में न दाख़िल करी हिननि खे ख़ुदा ई नालो मिली वियो मदरसा वारा छा कंदा वीचारा जेको मदरसे वारनि जे वस में होई कंदा सॼे इलाके खे गॾु करे अज़मत क़ुरान जो जलसो कराए उनजी दस्तारबंदी कराए गोया के ऐलान करे चवंदा बाबा जेको तव्हां चंदो हुनजी कारगुज़ारी आहे
तवा सा के बर प्यारे ना असा तवा के ने जे बदले में भी कुछ भी न था दे सको यो ही सको था तवा सा के बर प्यारे ना बच्चा ना असा उन जे सीने में 3 इसी पारा खुदा जो कुरान विझी छडियो आहे का दुनिया जी यूनिवर्सिटी एड़ी दुनिया जो कोई स्कूल एड़ो तो देखारियो जेके किताब पढ़ाया द वजन स्कूलन कॉलेजन में 20 सफ़न ते मुश्तमिल एकड़ो किताब है 20-25 सफ़न ते मुश्तमिल किताब भी याद कोन कराए सकिया त का यूनिवर्सिटी को कॉलेज लेकिन है ना तमा बर प्या चंदो दिनो आहे तमा मण कणक जो दिनो आहे लेकिन बेचारा मौलवी हाफिजन मेहनत करे 80 पारा अल्लाह जो कुरान के बार जे सीने में लाए छडियो आहे अञा भी दुनिया चेरी त मुलन कयो छाए मुल ने हो कयो त जेको हाणे ॾिसजो तवा जट खा जट बकरा बकरन चारण वारा गिग ने सिंघू पई वहन उनन के वट जी वज़ू जी खबर ना है अजी मुले जे मथे ते रखंदा आयो त संभाले लगे तू मानू जणीदा पैन मुला बेचारा संभालीदा पिया ए पो नतीजो 5-6 सालन का पो कुरान जो हाफिज करे स्टेज ते बिहारे उलमा जे हथा उन जी दस्तार करे बुधाईंदा आहिन तवा जे को सके दिनो उन जी सिंग पे वही जी गिग पे वही जेके वट वज़ू जी खबर कान हुई अज 5-6 सालन का बरसो अल्लाह जो कुरान छाती में ए हिनन जे ईद जी हिनन जे खुशी जी हिनन जे वकार वजा जी खबर त खुदा वरी ॾियारींदो तो कि मोगे रमजान में जरे मुसल्ले दे गाडे हलाइण वारो यो कुड़मी हारिया जो बार जरे मुसल्ले ते भी 30 इसी पारा याद बधाइंदो त उन गोठ जो करोड़पति जमींदार ब इन रेड़े हलाण वारे जे छोकरे जे पोया नमाज पे पढ़दो खुदा देखारिंदो यरफा बि हादिल किताब को मामा मुजाबा ना अञा बन थो मनी ए आदि कुरान ए दी कुरान जे जे जरिए सां एडी वडी इज्जत दींदो आया जो गोठ जो करोड़पति जागीरदार पोया मुक्तदी आहे ए गाडे हलाण वारे जो पुट जो मुसल्ले ते इमाम बीठो आहे यो ही था यरफा बिहादल किताब कुमामा इन कुरान जे जरिए सा वकार इन कुरान जे जरिए सा वजाहत इन कुरान जे जरिए सा इज्जत इन कुरान जे जरिए सा रफ़अत व बुलंदियों ए अञा त तरसो हिते त दीन जी दस्तार अञा इन जे मां पी जी दस्तार रहल आहे अजीब खुदा जो तकवीनी निजाम है अच्छा अल्लाह जी बाज छा अल्लाह जी शकूरियत ऐं कदरदानी आहे अल्लाह एकड़ो तकवीनी निजाम ठाहे छडियो जेको निजाम पियो हले त हिन हिफ्ज़ कयो आहे न मुंहिंजा बानो हिन जा उस्ताद तव्हां हिन जी दस्तार करियो बाक़ी हिन जे मां पी जी दस्तार असां ते ओधर आहे जॾहिं मैदान महशर थींदो अवलीन आखिरीन जो मजमो गॾु करे वॾो जलसो कराईंदुसि तव्हां जलसो कराईंदो छा 10 ते क्यों 15 20 30 40 50 ते के माण्हू गॾु कंदो ऐं वरी हिन जे मां पीउ जे जलसे महिल अवलीन आखिरीन गॾु कराईंदुसि अॻियां अॻियां नबी रसूल वेठा हूंदा उन्हनि जे पोयां पोयां अवतार किताब अबदाल औलिया वेठा हूंदा ऐं रब सदर जलसा हूंदुसि उन जलसे जो मेहमान ख़ुसूसी हसनैन जो नाना ज़हरा जो बाबा पाण हूंदो उन जे मां पीउ जी हाणे दस्तार थींदी हिन जी दस्तार हिते हिन जे अमड़ पे जी दस्तार हुते तव्हां हिन खे कपड़े जो पटको पारायो लेकिन तव्हां पंहिंजी हैसियत मुताबिक़ हिन जी ताज़ीम कई ऐं रब वरी हिन जे मां पीउ जी पंहिंजी हैसियत मुताबिक़ क़दर कदसो आया उल्बिस वालिदा हो ताजा हिन जे मां पीउ खां टोपी पटको कोन पाराईंदो छो जो आम आहे हर को पाए थो ऐं हुन जे मां पीउ खे ताज पाराईंदो छो जो ताज हर को कोन पाईंदो सिर्फ़ बादशाह पाईंदा लेकिन ताज आम हर को माण्हू बि ताज पाए करोड़पति माण्हू पंहिंजे न्याणी जी शादी करे उनखे बि ताज पाराए छॾी क़ौम पंहिंजे सरदार के ताज पाराए छॾियो हाणे ताज बि आम थी विया त पोइ मुंहिंजे नबीअ जो जवाब में कलमी वारो मौजज़ो छा अहसन मिन ज़ोइ शम्स आम ताज कोन हूंदो जेको हाफ़िज़ जे अमड़ अब्बे खे रब पाराईंदुसि ओ आम ताज कोन हूंदो जेको करोड़पति पीउ पंहिंजे न्याणीअ खे रुख़सतीअ महिल पाराईंदो आहे या का ज़मींदार या का मालदार क़ौम पंहिंजे सरदार खे पाराईंदी आहे बल्कि उन हाफ़िज़ क़ुरान जे माउ पीउ खे अहिड़ो ताज पाराईंदुसि जी रोशनी सिज का वधिक सुहिणी होगी क़यामत ताईं न चोटीअ जो ज़ोर लॻाई दुनिया जा सब सोनारा अहिड़ो ताज केरु पाराए छाए सघंदो जेको रब ज़ुल जलाल पे बिशारत दे पंहिंजे महबूब जे ज़बानी इज्जतूं ई इज्जतूं क़ुरान जे सदके इज्जतूं ई इज्जतूं हिन जे माउ खे इज्जत हिन जे पीउ खे इज्जत हिन जे उस्ताद खे इज्जत खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमहु सनद मिली हुई हुजूर जे तरफ़ां ओ क़ुरान पढ़ण वारा तू बि भलो ओ क़ुरान पढ़ण वारा तू बि भलो ओ हिन जा माउ पीउ तुंहिंजी ताज पोशी क़यामत ॾींहुं रुगो इज्जतूं ई इज्जतूं हिन क़ुरान जे सदके पोइ बि क़ुरान छॾियो वेठा
सब आज़म क्यों कुरान सां जुड़ंदासीं अबा जुड़ंदो सभई कुरान सां शर्मिंदा कोन थो करियां फिक्रमंद थो करियां पहिरीं पाण खे पोइ तव्हांखे अल्लाह जे नाले मथा ढकियो पूरी ज़िंदगी पंहिंजे चेहरे ते मुंहिंजे नबीअ जी सुहारी टिनी पासनि खां मुठ बराबरि रखो पूरी ज़िंदगी पंहिंजा पांचा भेरनि खां मथे रखी नेकनि वारो लिबास पायो पूरी ज़िंदगी ए चार कम कयो तव्हां हुज़ूर वारो हुलियो धारे छॾियो आहे मुंहिंजा नबी वॾे दर्दमंदाना अपील में फरमाए विया मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम ओ मुंहिंजा उम्मतियो संभाले संभाले हुलिया धार जाओ संभाले संभाले नकुल कजाओ संभाले संभाले तरहूं कजाओ संभाले संभाले कंहिंजी कापी ऐं सीरत सूरत इख्तियार कजाओ छो जो जेको जंहिंजो नकुल कंदो जेको जंहिंसां मुशाबहत कंदो जेको जंहिंजो रूप धारींदो उन रूप जे मालिकनि सां क़यामत ॾींहुं उनजो हशर थींदो मर्ज़ी तुंहिंजी मुंहिंजी आहे कंहिंजो रूप तो धारिया जंहिंजो रूप धारींदो उन सां हशर थींदुसि काफ़िरनि जो रूप काफ़िरनि सां हशर सालिहन जो रूप तो सालिहन सां हशर थींदो अखियुनि खे झुकायो कननि खे गाननि खां बचायो ज़बान खे नरम करे हथनि खे सखी करे ख़िदमत जो आदी कयो पंहिंजे सीने मां मर मेर वेर कढी छॾियो पेट में हलाल खाई बच्चनि खे हलाल खारायो सतर पाक दामन रखी बेहयाई खां बची ही टंगू अल्लाह जे राहुनि में फिरायो पंहिंजे बच्चनि खे दीन पढ़ायो पंहिंजे अमड़नि भेनरुनि खे पर्दो ऐं पोती सेखारियो बालिग थींदे पंहिंजे बच्चनि जा न्याणियुनि जा सादगी सां जल्दी फर्ज़ लायो 5 वक्त पाबंदी सां नमाज़ पढ़ी हुज़ूर जो अखियूं ठारियो अचे पियो अल्लाह जो मेहमान महीनो रमज़ान तरावी रोज़न सां खलवतुन सां खूब अल्लाह जे तरफां मोहब्बत जो निस्बतूं हासिल करे हुन रमज़ान जे महीने में उतो आया उन नबीअ जा उम्मती आहियूं जेको रजब खां ॾींहं पियो ॻणींदो त कॾहिं रमज़ान ईंदो ऐं मुंहिंजो हाल पिया ॾींहं ॻणींदा आहियूं कॾहिं रमज़ान वेंदो उन मुंहिंजो साईं वो ॾींहं ॻणे कॾहिं रमज़ान ईंदो अल्लाह जो मेहमान अजीब मेहमान आहे वो दुनिया जा मेहमान ईंदा त अटो वठबो ही पाण रोज़नि जे ज़रिए सां अटो बचाइण पियो अचे ॿुधव अहिड़ो को मेहमान ॾिठव अहिड़ो को मेहमान दुनिया जा मेहमान त वठंदा ही अजीब मेहमान आहे जेको बख़्शिश ॾे पियो रहमत ॾे पियो नजात ॾे पियो रोज़नि सां तक़वा जा इनाम ॾे पियो तरावी सां कुर्ब जूं चुमियूं ॾियारे पियो एतिकाफ़ में खुदा जे दर ते धरणा हड़ाए हड़ाए बख़्शिश जा तोहफ़ा ॾियारे पियो ॾिठव अहिड़ो को मेहमान ॿुधव अहिड़ो को मेहमान दुनिया जा मेहमान वठंदा ई पण ॾियण आयो आहे कदर करियो इन रमज़ान जे महीने जो सरंदीअ वारा ज़कात ॾियो ज़मींदार 20 सोपत जो अल्लाह जे राह में कढूं पाड़े पतीअ जो ख़्याल हुजे मिठी माइटी खे जोड़ण हुजे माउ पीउ जा पेर धोई पियूं पंहिंजे ज़ाल सां भलो बर्ताव करियो इन मोबाइल जे बारे में अल्लाह खां ॾिजऊं इन मोबाइल कहर कया अथव वॾा इन मोबाइल न्याणियुनि खे कोर्ट ताईं पहुचायो आहे इन मोबाइल जे ज़रिए सां कई लोफरनि शरीफ़नि जे न्याणियुनि खे गुमराह करे घरां भॼायो आहे हिन न्याणियुनि वॾनि जा पटका धूड़ करे छॾिया पर ज़रूरत बंदी चुकी आहे हाणे इनखे काकूस जो दर्जो ॾेई ज़रूरत करियो इनखे अयाशी जो औज़ार न बनायो ही मोबाइल अयाशी जो औज़ार न आहे इनखे खुदा जी नेमत बनाए सहूलत में इस्तेमाल कयो ये काकूस में वेंदा आहियूं हंगी मुट्ठी ॿाहिरि न टेबल कुर्सी लॻाए त कोन वेहंदा आहियूं टेबल कुर्सी लॻाए न काकूस ते कंध झुकाए न वेहूं मोबाइल जा मोतकिफ़ थी न वेहूं बल्कि इनखे सिर्फ़ ज़रूरत जो औज़ार बनायूं इनखे अयाशी जो औज़ार न बनायो बाक़ी रहियो पंहिंजो माज़ी जेको गुनाहनि सां भरियल आहे घबरायो न पंहिंजो वास्तो खे ॾाढे सां कोन्हे जो घबरायूं वेंदासीं त लोधे कढंदो पंहिंजो वास्तो अहिड़े बाझारे रब सां आहे जेको रुसे बि पाण परचाए बि पाण हिकिड़े जुमिले ते परचियो वेंदो आहे अल्लाह हाणे कोन कंदुसि माफ़ी इहो जुमिलो चवंदी अल्लाह हुनखे ईअं पाक करे ॼण मां हिनखे अॼु ॼणियो आहे पोइ तौबा खे पको करियो अल्लाह जे राहनि में निकिरी सालिहनि जी सोहबत में रही पंहिंजे इलाइक़े जे आलिमनि सां जुड़ी उनखां पुछी उन्हनि जी पुठ मुठ थी अक़ीदे खां जिहाद ताईं सॼो दीन उन्हनि जे सोहबत में सिखी तौबा जे असरात खे पंहिंजे ज़िंदगीअ ते बाक़ी बहाल रखूं अबा कंदो सभई इंशाअल्लाह केरु कंदो हथ मथे करियो माशाअल्लाह